नाज़ नवाज़ खे ॿुधाईंदा हलूं त कराची तक NA 249 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे नजीब नायच। जी नजीब। जी NA 249 ते पोलिंग वारो अमल जारी आहे। हींअर असां मौजूद आहियूं चांदनी चौक वारे इलाइक़े में क़ाइमु हिकिड़ी पोलिंग स्टेशन जे ॿाहिरियां ऐं हिते बि जेको आहे माण्हू अचनि पिया, जेतोणीकि हाणे टाइम तमामु घटि रहिजी वियो आहे, पर उन बावजूदि माण्हुनि जे अचण जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। ॿिए तरफ़ बि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा कारकुन जेको आहिनि माण्हुनि खे हिते पहुचाइण में जेको आहे रुधल आहिनि। उनखां अलावा जेको पोलिंग स्टेशन्स आहिनि जंहिंमें टोटल 276 पोलिंग स्टेशन आहिनि, 184 पोलिंग स्टेशन ते सिक्योरिटी तमामु सख़्तु आहे, छाकाणि त उहे पोलिंग स्टेशन हसास करार ॾिनी वियूं आहिनि। रेंजर्स ऐं पुलिस जा एहलकार उते मौजूदु आहिनि। हींअर ताईं जेको इलेक्शन वारो प्रोसेस आहे उहो पुरअमन अंदाज़ में जारी आहे। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि पारां मुतालबो कयो आहे त इलेक्शन जो जेको टाइम आहे उहो वधायो वञे, उहो टाइम अफ़्तार ताईं कयो वञे, छाकाणि त मुख़्तलिफ़ माण्हू रोज़गार ख़ातिर ॿियनि इलाइक़नि में वञनि था, उहे जीअं मोटी अची पंहिंजो वोट कास्ट करे सघनि। पर हींअर ताईं इलेक्शन कमीशन इन हवाले सां को बि फ़ैसिलो न आहे कयो, जेतोणीकि तमामु घटि टाइम हींअर रहिजी वियो आहे। पर उन बावजूदि जेको आहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे कारकुन चवणु आहे त टाइम वधायो वञे। इलेक्शन जे हवाले सां इलेक्शन कमीशन चवणु आहे त हीअ प्रोसेस पुरअमन अंदाज़ में जारी आहे।